अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमाम ज़ाहिद अली तईम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जी इन वीडियो में मां तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। दोस्तों उहा ख़ुशख़बरी तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदुसि, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों ख़ुशख़बरी इहा आहे त पाकिस्तान जो मशहूर फ़नकार तुफ़ैल ख़ान संजरानी ऐं आफ़शान ज़ैबी हिकु गॾु ड्यूट सॉन्ग ॻायो आहे, जेको तमामु जल्द ई अचण वारो आहे। तमामु बहितरीनु सॉन्ग आहे। तव्हां दोस्त इहो बि सोचे रहिया हूंदो त आख़िर हीउ सॉन्ग कहिड़ी कंपनी में ईंदो। दोस्तों इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो त हीउ कहिड़ी कंपनी में ईंदो इहो सॉन्ग। दोस्तों तुफ़ैल ख़ान संजरानी ऐं आफ़शान ज़ैबीअ जो हीउ सॉन्ग SR प्रोडक्शन में तमामु जल्द ई सॉन्ग अची वेंदो। तुफ़ैल ख़ान संजरानी पूरे पाकिस्तान जो मशहूर फ़नकार आहे ऐं आफ़शान ज़ैबी भी पूरे पाकिस्तान में मशहूर फ़नकारा आहे। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।